मुझे सोने करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम जे अंदर हर मुसलमान के पंहिंजे मुसलमान भाव जे लाइ भी दुआ घुरण सेखारी आहे। औलाद के पंहिंजे अबे अम्मा जे लाइ भी दुआ घुरण सेखारी आहे। पंहिंजे बाने के पंहिंजे तमाम मखलूक यानी पंहिंजे बानन जे लाइ अल्लाह दुआ घुरण सेखारी आहे। इहे टई दुआउन जा तरीक़ा हिना चीज तवा प्यारी जमायत जे आदो अल्लाह जे कुरान करीम जे आयतुन सा तवा के बुधाइंदो त मुझे सुने करीम रब जे ज़ात बाबरकात जदे पांजे बाहर मुसलमानन जे ला दुआ जो हुक्म दिनो आ उन में अल्लाह तवा सा के दुआ घुरण जो अंदाज केड़ो बुधायो आ। ऐं वरी जदे तमाम उम्मत मुस्लिमा जे ला अल्लाह दुआ घुरण जो हुक्म बुधायो अल्लाह तवा सा के केड़ो तरीको सेखारियो पर मुझा अदा जने जी जल अमड़ ऐं दिल बर बाबा जे ला अल्लाह दुआ घुरण जो हुक्म दिनो त उनन जे ला मुझे अल्लाह के दो न तमाम सबनी का अलग तरीको दुआ जो सिखारियो। मुझे सुने करीम रब फरमायो वल्लज़ीन जाऊ मिन बअदिहिम यक़ूलून रब्बना इग़फिर लना वलिइख़वानिना अल्लज़ीन सबक़ूना बिल ईमान। मुझे अल्लाह कुरान करीम में जेके बाद में अचण वारा हन यानी जेके तवा सा हिन वक्त मौजूद वेठा हूं उनन के अल्लाह कुरान करीम में फरमायो और दुनिया जे करंट पोजीशन में रहण वारो दुनिया में हलण घुमण वारो मां अल्लाह जी जात तवा के हुक्म थो कया त जदे दुआ घुरो पहिरी पंहिंजे ला घुरंदा कयो। पहिरी कंहिंजे ला दुआ घुरो पंहिंजे तरफ़ कान अल्लाह जे कुरान जे तरफ़ यक़ूलून रब्बना मुझे बेनियाज़ रब फरमायो बाद में अचण वारा मां अल्लाह जे दरबार में हथड़ा खणी सवाल था कर और रब्बना इग़फिर लना ओ असांजा करीम रब असांजा गुनाह माफ़ फरमा। सबका पहरी अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे गुनाहन जी माफ़ी घुरण जो तरीको बुधायो छा जे ला अल्लाह जी ज़ात बाबरकात इहो सुणो अंदाज तवा सा के बुधायो पहिरी पंहिंजे ला दुआ घुरो पो अगते कदम वधायो मुझा करीम रब इन में राज कहिड़ो आ इन राज ता मुझे करीम मुस्तफा पर्दो हटायो मुझे करीम मुस्तफा जे सहाबा मुझे हुजूर जे आल आशिकन ओशाकन इन राज ता पर्दो हटायो त जेडी मल मानो पंहिंजे ला दुआए बख्शिश घुरंदो आ मुझो अल्लाह जॾहिं उन जी दुआ कबूल कंदो आ ऐं उन जा गुनाह माफ़ कंदो आ अल्लाह जी रहमत उन जे तरफ़ रुजू कंदी आ अल्लाह जी रहमत उन के घेरे वठंदी आ जॾहिं पंहिंजे ला दुआ घुरंदो आ तॾहिं आम दुआ घुरी रहियो आ जॾहिं अल्लाह बख्श करे पंहिंजे रहमत जे वसकार करे छॾियो हाणे उन जी दिल
मेण थींदी आ जिया सुकी ज़मीन ते पानी ईंदो आ पो उहा ज़मीन मेण थी वेंदी आ उहा ज़मीन सवली थी वेंदी आ सुकी ज़मीन खेड़बी त वॾा खड़ा निकरंदा पर जे पानी ॾेई ज़मीन खेड़बी आ त खेड़ण में बि मज़ो ईंदो आ त चो वरी मेड़ण में बि मज़ो ईंदो आ मुझे सोने करीम रब पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में पंहिंजे बाने खे मुतवज्जिह करण लाइ फरमायो ओ मुंहिंजा बाना मां अल्लाह जी रहमत जो हर हिकु मोहताज आ भले तूं पैद में ॿियनि लाइ दुआ घुर मगर तूं पहिरीं पंहिंजे लाइ घुर छो त पाणी जॾहिं पाण पाक हूंदो त वुज़ू करण वारे खे बि पाक कंदो आ पाणी जॾहिं साफ़ हूंदो आ त मेरे कपिड़े खे बि धोई साफ़ कंदो आ अल्लाह फरमायो मां रब थी करे तोखे हुकुम थो ॾियां पहिरीं पंहिंजे ला दुआ घुर मां रब तुंहिंजा गुनाह मुआफ़ कयां उन खां पोइ चओ वल इख़्वानिनल लज़ीन सबक़ूना बिल ईमान मुझे अल्लाह जी ज़ात फरमायो पंहिंजे लाइ दुआ घुरण खां बाद हाणे पंहिंजे ईमान वारनि भाइरनि जे लाइ दुआ घुरो उहे ईमान वारा जेके तव्हां खां अॻु में दुनिया छॾे चुका आहिनि उन भाइरनि मां मुराद कहिड़ी आहे उन भाइरनि मां मुराद हिकिड़ा उहे भाउ जेके तुंहिंजे अबे ऐं अम्मा जे वजूद मां आया ॿिया उहे भाइर जिन जे लाइ अल्लाह क़ुरान करीम में फरमायो इन्नमल मुमिनून इख़्वतुन मोमिन मिड़ई पाण में भाइर अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो जेॾी महिल मोमिन जे लाइ दुआ घुरंदो आ अल्लाह जी ज़ात उन जी दुआ क़बूल फरमाईंदो आ अल्लाह उन खे बि मुआफ़ कंदो आ जंहिं मोमिन लाइ दुआ घुरंदो आ रब उन जा बि गुनाह मुआफ़ करे छॾींदो आ टे नंबर ते मुझे सुने करीम रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर वलिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो ऐं तमाम मोमिनन जे लाइ जेके क़यामत ताईं अचण वारा आहिनि जेके दुनिया छॾे विया उन्हनि जे बख़्शिश लाइ बि दुआ घुरो जेके क़यामत ताईं अचण वारा आहिनि उन्हनि जे बि बख़्शिश जे लाइ दुआ घुरो अल्लाह जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम में हुक्म ॾेई रहियो आहे ॿुधाई थो त मुंहिंजो मदीने जो घोट वरी मदीने वारो महबूब छा फरमाए रहियो आहे हज़रत मालिक बिन दीनार नालो छा वरतुन मिठा हज़रत मालिक बिन दीनार अल्लाह जो कामिल वली आ मुझे मदीने जे महबूब जो लाडलो आ हर जुमे जी रात कहिड़ी रात गाला मुजादा कहिड़ी रात हर जुमे जी रात कुरान करीम जी जेका तिलावत कंदो आ अल्लाह जे दरबार में मुझे करीम मुस्तफ़ा जे पूरी उम्मत के ईसाले सवाब भी कंदो आ हुजूर जे पूरी उम्मत ला बख्शिश जी दुआ भी घुरंदो आ मक़बूल हज़रत मालिक बिन दीनार जो हिकड़ी जुमे जी अहिड़ी रात अचे वई हज़रत मालिक बिन दीनार खां उहा दुआ निंड जे करे रहिजी वई निंड सदन जे मथां ग़ालिब अची वई
पाण जीअं अख अख सां लॻी मदीने जे महबूब लीअड़ो पातो सुभान अल्लाह ओ मुझा जानी जरा गौर कर मदीने जे महबूब लीअड़ो पातो ख्वाब जे अंदर मालिक बिन दीनार के फरमायो मालिक जी मुझा आका अज मां मुस्तफा तुझो शुक्रानो अदा करण आयो हां तवज्जो मुझा दोस्तों मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकत गुलाम के ख्वाब जे अंदर दीदार कराए फरमायो ऐ मालिक बिन दीनार अज असां तुझो शुक्रानो अदा करण जे लाइ आया आहियूं हजरत मालिक बिन दीनार मुझे आका जे कदमन के बोसो दे अर्ज तो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन गुलाम केड़ी नेकी कईया जे जे करे मुझो मदीने जो महबूब गुलाम ते राजी थी पयो आ जो ख्वाब में दीदार भी कराए रहो आ ऐ ख्वाब में वरी मुझो मुस्तफा खुश खबरी दई रहो आ मुझे मदीने जे मीर फरमायो ऐ मालिक जी मुझा आका हर जुमे जे रात तू मां मुस्तफा जे उम्मत जे बख्शिश जे ला अल्लाह जे दरबार में दुआ घुरंदो आ तुझी दुआ मुझो रब कबूल कंदो आ तू जेको मां मुस्तफा जे उम्मत खे तोहफो ॾींदो आ उहो मुझे रब खे बि वणंदो आ मां मुस्तफा खे बि वणंदो आ इन करे तुझो शुक्रानो अदा करण जे लाइ आयो हां ज़ाहिर में त दीदार थी रहियो आ पर हकीकत में मालिक बिन दीनार होशियार थी रहियो आ छो त उहा जुम्मे जी रात हुई जंहिं रात दुआ घुरण विसरी वई मुझे मदीने जे महबूब दीदार मालिक बिन दीनार खे कराए क़यामत ताईं अचण वारी उम्मत खे ॿुधायो त जेको मुझे उम्मत जे बख़्शिश ला दुआ घुरंदो आ मां मुस्तफा उन सां केॾो प्यार कंदो जी मुझा सोना मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलाम अगर तुझे दिल में ख्याल आयो तो आओ तो कुरान करीम पढ़ियल न आहियां मुखे त ज्यादा कुरान करीम जी तिलावत करण नथी अचे ओ मुझा जानी कलमो पढ़ण थो अचई जेतिरो कलमो पढ़ण थो अचई ज़िक्र अज़कार करण थो अचई सुभान अल्लाह चवण थो अचे जेको कुछ अल्लाह जो इस्म पढ़ी मुझे हुजूर ते दुरूद पढ़ी बस रुगी जुमे जी रात बिस्तरे ते सुते हथड़ा खणी या न खणी बस अखड़ियों बंद करे पांजे करीम रब सां कचहरी शुरू करे जो मुझा मौला जेकी कुछ मूं पढ़ियो आ उन जो सवाब मौला तो करीम रब जे दरबार में पेश तो कया वसीले मुस्तफा सा हुजूर जे सजी उम्मत के ईसाले सवाब तो कया सादा लफ्ज़ भले घना तू वेही अरबी जा खुतबा न दे भले कुरान करीम जो तू ज्यादा वेही तिलावत न कर बस एतरो कर करण तो जो कमा वो अग्या छा थो थे इहो को तू पाण ॾिसजा पाण ॿियनि खे वञी ॾसंदी जा सुभान अल्लाह।